अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां पे ॾिसो पिया प्रोग्राम फोकस ऐं मां आहियां ज़ुहैब ज़रदारी। नाज़रीन, असीं हैदराबाद में मौजूद आहियूं। हैदराबाद में अॼोके प्रोग्राम जे हवाले सां असां पीपल्स पार्टी ऐं उनजी जेका सियासी सरगर्मियूं आहिनि उनजो जाइज़ो बि वठंदासीं, उनजो ज़िक्र बि कंदासीं। असां सां पीपल्स पार्टी हैदराबाद जो अॻुवाण हाजी निज़ामुद्दीन आराई साहब मौजूदु आहिनि। पाण उनखां पहिरीं ॿियनि सियासी पार्टियुनि में रहिया आहिनि, पर कुझु अर्सो पहिरीं ई उन्हनि अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी साहब सां मुलाक़ात करे पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत अख़्तियार कई। उनखां पहिरीं फंक्शनल लीग में ऐं उनखां पहिरीं MQ में बि रहिया। हैदराबाद जे अंदरि पंहिंजी हिकिड़ी सियासी सुञाणप रखनि था, पंहिंजो हिकिड़ो सियासी जेका आहे पंहिंजो हिकिड़ो कदकाठ रखनि था। उहे उन जे पीपल्स पार्टी में अचण सां ख़ासि तौर ते हैदराबाद जे अंदरि पीपल्स पार्टी खे केतिरो फ़ाइदो थींदो ऐं केतिरो फ़ाइदो जेको आहे हिन वक़्त ताईं थियो आहे, छाकाणि त हाजी निज़ामुद्दीन आराई जी मार्फत MQM जा काफ़ी अॻुवाण जेके आहिनि उहे पीपल्स पार्टी में शमूलियत करे रहिया आहिनि ऐं इहो सिलसिलो अञा ताईं जारी आहे। उन सां गॾोगॾु निज़ामुद्दीन आराई साहब जेको आहे उहा MNA जे इलेक्शन विढ़ण जे लाइ पार्टी खे दरख़्वास्त ॾिनी आहे टिकट जे लाइ। त असां इन ते हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ख़ासि तौर ते त हैदराबाद जी सियासत जी ॻाल्हि कंदासीं, पर छाकाणि त हैदराबाद सां गॾु मिरपुर ख़ासि या जेके उहे ज़िला जिन में हिननि जो ज़ाती असरु आहे, सियासी असरु आहे, त उनजो बि असां ज़रूरु ज़िक्र कंदासीं। ऐसा वॾी महिरबानी, तव्हां वक़्तु ॾिनो असांखे। पहिरियां ॿुधायो त तव्हां MQM खां पोइ फंक्शनल लीग जे तहत तव्हां इलेक्शन बि विड़ी, वरी तव्हां हीअ पीपल्स पार्टी में हाणे आहियो, त पीपल्स पार्टी में अचण जा सबबु कहिड़ा ऐं कंहिंजी ऑफर थी तव्हांखे त पीपल्स पार्टी में अचो ऐं पोइ तव्हां जी मुलाक़ात थी ज़रदारी साहब सां, पोइ तव्हां बाज़ाब्ता तौरु शामिलु थिया? सभ खां पहिरीं तो तव्हांजो थोराईतो आहियां ऐं धरती TV जो ऐं सॼे स्टाफ जो जेका तव्हां टाइम कढी महिरबानी करे हिते पहुता आहियो सफ़र करे। ऐं दुआ गो आहियां अल्लाह पाक तव्हांजे चैनल खे तव्हांखे इज़तूं अता फ़रमाए, बरकतूं अता फ़रमाए। साईं, पीपल्स पार्टी में जेको शमूलियत आहे आउं कई 2021 में, ऐं टियों ई जेको असांजो हिते मीरपुर खां टंडोलियार ज़िले में मुंहिंजो मोहसिन आहे, मिसले वालिद आहे, सरदार रईस गुलाम कादर मरी साहब जेको आसिफ अली ज़रदारी साहब जो 60 साल पुराणो दोस्त आहे ऐं अॼु बि दोस्त आहे, इंतहाई नेक ऐं शफ़ीक़ इंसान आहे। हुन मुंहिंजे मथां शफ़क़त फ़रमाई ऐं मूंखे चयो तव्हां पीपल्स पार्टी हिकिड़ी दफ़ा तव्हां जॉइन कयो। पीपल्स पार्टी इंसानियत जी ख़िदमत करणु ॼाणे थी, मुल्क हलाए ॼाणे थी। तो आउं जेको आहे आसिफ साहब जेको सदर पाकिस्तान असांजो पीपल्स पार्टी जो ऐं को चेयरमैन साहब आयो ज़रदार मरी हाउस ते, तो आउं पंहिंजे पुटनि सां गॾु ॿियनि दोस्तनि सां गॾु आउं पीपल्स पार्टी में शमूलियत कई ऐं मूंखे ही एज़ाज़ हासिलु आहे जे आउं डायरेक्ट ज़रदारी साहब सां शमूलियत कई ऐं ज़रदारी साहब अधु कलाक जे अंदरि असांजो अहिड़ो दिलि खटी छॾियो, माने अहिड़ो दिलि खणियो चे आउं दिलि थो करे चे आउं पीपल्स पार्टी में इंशाअल्लाह हर तरीक़े सां पीपल्स पार्टी में रही कारकुन थी आउं कमु करणु चाहियूं था। ऐं ॿी वजह पीपल्स पार्टी में अचण जी सभ खां वॾी में वॾी वजह ही हुई, माज़ी जी सियासत जेका शहरी हलकनि में हुई हू क़ैद थियल हुई, यरगमाल हुई ऐं वेंटिलेटर ते माण्हू हुया। हुते जा इलाइक़े जा जेका माण्हू हुया, आउं जेको बेसिकली चौधरी मुंहिंजो हिकिड़ो लक़ब आहे, पर आउं आराई उर्दू स्पीकिंग आहियां ऐं तक़रीबन 1.5 खां 2 लख आराई असांजा हैदराबाद सिटी में माने रहनि था ऐं वोटर आहिनि। अॻु में मुंहिंजे बिरादरी जो MPA रहियो आहे मुनीर अहमद साहब, रोड एक्सीडेंट में इंतकाल थियो। पोइ आउं सोचियो चौधरी साहब अल्लाह जे रसूल जी हदीस आहे जे तव्हां या तो बुराई के ताक़त रखो था तो हथ सां रोको, न तो घटि में घटि दिलि में उनखे बुरो सम्झो। तो आउं 10 जून 1992 सां MQM जी सियासत खे बुरा सम्झंदुसि, ग़लति सम्झंदुसि। छा कारण? हुते अॼु अल्हम्दुलिल्लाह हथियार बंदि न आहिनि। हुते वोट बि हथियारनि ते वठंदा हुया, हुते चंदो बि भत्ते जी सूरत में वठंदा हुया, हुते
इलाक़नि में 87, 88 में पहिरीं हिननि महाजरनि जो मर्डर पठाणनि जो करायो, सिंधियुनि जो करायो। पोइ आउं हिननि खे सम्झाईंदुसि, घणा मुंहिंजा दोस्त बि आहिनि, वास्तेदार बि आहिनि, बिरादर भाउ बि आहिनि। आउं चवंदुसि बाबा हिकिड़े माण्हू जो मर्डर सॼी इंसानियत जो मर्डर आहे, पर कंहिं माण्हू मरण जे लाइ तयारु न हुया। हज़रत अली फरमाए थो तव्हां कंहिंजे घर में बाहि लॻाईंदो, तव्हां इंतज़ारु कयो, तव्हांजे घर में बि बाहि लॻंदी। पोइ जॾहिं आउं 10 जून 1992 के MQM के छॾियोसि, हुन जी वजह ई हुई असांजे अखियुनि जे साम्हूं हिकिड़ो प्लान अची वियो, चए ही सिंधी, पंजाबी, पठान बेगुनाह माण्हुनि खे मर्डर कराईंदा, आख़िर में ही महाजिर कातिल, महाजिर मक़तूल थींदा। पोइ 10 ॾींहं खां पोइ ही सॼे सिंध जे शहरी हलकनि खे मुंहिंजो पैगाम आहे, ख़ासि तौर ते उर्दू ॻाल्हाईंदड़ महाजिर नौजवान बुज़ुर्ग माण्हू भेणनि जे लाइ। आउं कूड़ थो चवां, आउं को बुहतान थो लॻायां, आउं मुसलमान आहियां। अलाह जी रहमत सां आउं 25 मरतबा बैतुल्ला मस्जिद नबी वेंदो आहियां। मूंखे ख़ुदा मौत जे टाइम ते कलमो नसीब न करे ऐं बुहतान ऐं इल्ज़ाम लॻायां थो। रसूल सल्लम जी हदीस आहे, बदतरीन एहो मुंहिंजो उम्मती जेको असबियत ते ज़िंदगी गुज़ारे ऐं मरी वञे, मुंहिंजी बला से यहूदी मरे, नसरानी मरे। हाणे तव्हां ॿुधायो, जेको 88 खां खेल शुरू थियो आहे, बाबा ही पंजाबी आहिनि हिनखे मारियो, ही पठान आहिनि हिनखे मारियो, ही बलोच आहिनि हिनखे मारियो, ही सिंधी आहिनि हिननि खे मारियो, ऐं हुन लाज़मी आहे कि सिंधी नौजवान जो घर में वञी लाश पहुचंदी, उनजो भाउ जज़्बाती थींदो, उनजो पीउ जज़्बाती थींदो, उनजो पाड़ेवारो जज़्बाती थींदो। उहो त ख़ैर उहो माज़ी आहे, त वॾो हिकिड़ो उनजो हिकिड़ो थियो रिएक्शन, ऐं तमामु वॾो पोइ सॼी सिंध में उनजा कुझु शयूं थियूं। ठीकु आहे, उहा ॻाल्हि सम्झ में अची थी वञे, छाकाणि त तव्हां उनजी पॉलिसियुनि खां या उनजो जेको तरीक़ेकार हो, या जीअं तव्हां चओ था त शायदि कुझु वॾा वॻोड़ हुननि प्लान कया जिन जी तव्हांखे ख़बर पई ऐं तव्हां उनखे छॾियो MQM खे। पोइ फंक्शनल लीग जहिड़ी उहा इंतिहाई पुरअमन जमात आहे न हुनजे बनिस्बत, उहा छो छॾी तव्हां? हा, पोइ आउं 92 खां पोइ आउं पंहिंजो समाजी कमु शुरू कंदो रहियुसि, थोरो आउं। पोइ 99 में असांजो ज़िले जो वाइस चेयरमैन रहियो आहे नवाब राशिद अली ख़ान, जेको सिंध जो जनरल सेक्रेटरी हो फंक्शनल लीग जो। हुन मूंखे चयो, यार तव्हां जवान आहियो, तव्हां में हौसलो बि आहे, तव्हां अचो फंक्शनल लीग में। तो आउं मरूम पीर साहब पगारो रहमतुल्लाह अलैह सां मिलियुसि, ऐं आउं हुते शाह मर्दान शाह सां पार्टी में बाक़ाइदा शमूलियत कई। सॼे हैदराबाद में आउं सदर हुउसि, आउं जनरल सेक्रेटरी हुउसि, कारकुन केरु न हो। शेख रशीद वांगुरु तव्हां ई सभु कुझु हा। पर आउं पीर पगार जी दुआनि सां दुआ कराईसीं। मूं चयो बाबा आउं ग़रीब जो ॿारु आहियां, तूं वटि आयो आहियां दुआ घुरण जे लाइ। हराम कमाइण जो शौक़ु कान्हे, हलाल कमाईंदासीं, पर कुझु जेको थियो थींदासीं। बाबा मूंखे रहमतुल्लाह अलैह शाह मर्दान शाह मूंखे थपकी ॾिनी, ऐं पंहिंजी महिनत कई, जदोजहद कई। चारों तालका आउं फंक्शनल लीग जो ठाहियोसीं। पोइ असांजो सिंध जो जनरल सेक्रेटरी साबिक़ जेको इम्तियाज़ शेख साहब, मुंहिंजो मोहसिन आहे, वॾो भाइर वांगुरु आहे, हू फंक्शनल लीग में हो। तो असीं गॾिजी माने कमु कयासीं, ऐं 2013 में फंक्शनल के हिस ताईं वठी आयुसि, जे असीं इलेक्शन विढ़ण जहिड़ा थिया। पर अचानक जॾहिं इलेक्शन जी मुहिम हली, तो आउं क़ाबिल एतिराम मोहतरम, मुंहिंजे लाइ अॼु बि मुंहिंजो मोहसिन आहे, पीर सदरुद्दीन शाह राज़दी सिंध जो सदर आहे। आउं साईंनि खे रिक्वेस्ट कई, चे तव्हां इलेक्शन मुहिम में अचो, हिकिड़ो जलसो कयो ताकी मूंखे सपोर्ट मिले। पर साईं मूंखे मोट न ॾिनी। जॾहिं साईं मोट न ॾिनी, तो भला आम माण्हू वोट छो सपोर्ट छो ॾींदो वोट, जॾहिं तव्हांखे पंहिंजो पार्टी जो इहो अॻुवान तव्हांखे वर्कलाए नथो अचे, त पोइ हाणे आम माण्हू बि तव्हांखे छो वोट ॾींदो? छो वोट ॾींदो? पोइ मुंहिंजो वचन हो मरूम सां, चई जेसि ताईं तव्हांजी हयाती आहे, आउं तव्हां सां गॾु रहंदुसि, ऐं मुंहिंजी हयाती आहे, आउं तव्हां सां गॾु रहंदुसि। मरी विया त पोइ जुदा थींदा। पोइ मरूम जो शाह मर्दान शाह रहमतुल्लाह अलैह जो इंतिकाल थियो, शायदि 14 में इंतिकाल थियो कमो बेश।
असीं वियासीं, असांखे ॾाढी ॾुखी तकलीफ़ हुई, असांजे लाइ दुआनि जो हथु हो पीर साईं। ऐं पोइ आउं घरु वेही रहियुसि, फंक्शनल लीग ज़िले जी सदारत सां आउं इस्तीफ़ो ॾेई छॾियुसि। पीर साईं जी वफ़ात थी, तव्हां पार्टी छॾे गैर सियासी तौर ते वेही रहिया ऐं पोइ जेको एसी ताईं वेठा रहिया जेसिताईं पीपल्स पार्टी में शामिल न थिया। इस ताईं वेठा रहियासीं। ठीकु आहे, ब्रेक वठूं था चौधरी साहब, ब्रेक खां पोइ वरी ॻाल्हाईंदा। ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक खां पोइ बि असां पंहिंजी गुफ़्तगू जारी रखंदा। प्रोग्राम एक भेरो ॿीहर भलीकार हाजी निज़ामुद्दीन नारायण साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। हाणे असां प्रोग्राम जे हिन हिसे में गुफ़्तगू कंदासीं हैदराबाद जी सियासत ते, त संदसि पीपल्स पार्टी में अचण सां हैदराबाद जी सियासत में कहिड़ी तब्दीली ईंदी ऐं उन में पीपल्स पार्टी खे केतिरो फ़ाइदो थींदो। आख़िरकार हिननि में छा आहे जो पीपल्स पार्टी हिननि खे MNA जी टिकट ॾे। नारायण साहब, मतिलबु तव्हांजे अचण सां कहिड़ो फ़ाइदो थियो आहे पीपल्स पार्टी खे, केॾी तब्दीली केतिरी आई आहे? ऐं तव्हां हैदराबाद जो जेको ज़ाहिर आहे शहरी सॼो इलाइक़ो आहे, उतां जो जेको वोटर आहे उहो पढ़ियो लिखियो नौजवान ऐं मतिलबु जेको ॿहिराड़ी जो वोटर आहे उनजे बनिस्बत हुन ॿी सोच रखण वारो आहे, त कहिड़े क़िस्म जी जेका सा तब्दीली आई आहे तव्हांजे अचण सां, पीपल्स पार्टी खे केतिरी सपोर्ट मिली आहे उते? ज़रदारी साहब, अर्ज़ी आहे ऐं जीअं शमूलियत कई तो असांखे मोट ॾिनी जाम ख़ान छोरो साहबु, जेको साबिक़ सूबाई वज़ीर बि हुयो आहे। ऐं मुंहिंजी ऐं मुंहिंजे दोस्तनि जी मानी कई, जेको शमूलियत कई, ऐं जाम साहब असांखे चए साईं अॼु खां तव्हांजो कहिड़ो बि कमु हुजे, तव्हां किथे बि शामिलु थी आहियो पर असांजे पार्टी जो वर्कर आहियो, आऊं तव्हांजो कमु कंदुसि। पोइ अल्लाह जी महिरबानी सां इलेक्शन परे हो, हीअ 2021 जी ॻाल्हि आहे। पोइ जाम साहब सां असीं जॾहिं राब्ते में आयासीं, पोइ को इलाइक़े जो वासे जो कमु हो हू कराए पियो साहबु, को सफ़ाई सुथराई जो कमु हो हू कराए पियो साहबु, को पुलिस शहरी हलकनि में को ज़्यादती करे पियो, पोइ साहबु हू मदद करे पियो जाम साहबु, जेका पहिरियां न थींदी हुई। पहिरीं न थींदी हुई। पहिरीं तो ॻाल्हि इहा न शहरी उतां MQM पे खटियो, तंहिंजे करे उते कंहिंजी तवजो बि कोन पई। MQM वारनि जो जेको आहे उतां जे साम्हूं आहे, भली हुन वटि मथी वफ़ाक़ी हुकूमत हुई पर उहो कमु न कंदा आहिनि। कमु न कंदा आहिनि, हुननि तो सॼी ज़िंदगी रुननि न। असांखे पावर न आहे, तव्हांखे पावर छो न आहे? पावर तव्हां वठो था, तव्हां तो माजरनि जे लाइ हिकिड़ो कमीशन एजेंट थी आहियो, वोट वठी तव्हां अॻियां हली सेल कंदा आहियो। हुनजे मेयर बि त कुझु कोन कयो, जेकॾहिं मेयर न, हुनजो मेयर जेको तैयब हुसैन मेयर हो, हू अमेरिका खां इम्पोर्टेड थियल मेयर हो। हुन ऐं हुन खां पोइ जेको डिप्टी ॿियो मेयर थियो, 3.5 करोड़ रुपया हिकिड़े ॾींहं में गुम करे छॾिया बल्दिया जा। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे, पीपल्स पार्टी खे असांजे अचण मां छा फ़ाइदो थियो आहे? पीपल्स पार्टी खे फ़ाइदो न थियो आहे, बल्कि असांखे फ़ाइदो थियो आहे। असांखे इज़त मान मर्तबा असांजो वधियो आहे ऐं दादरसी थियण लॻी आहे। दादरसी थियण लॻी आहे। हैदराबाद जे शहरी हलकनि खे असांजे पाड़े में आहे मिर्ज़ा पाड़ो, हू गद्दार वारो जेको गद्दार हिकिड़ो आहे, पर बक़ाया सभु आसिफ ज़रदारी जा, ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा गद्दार हिकिड़ो आहे, बक़ाया सॼो घरानो मिर्ज़ा पाड़े जो आसिफ ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो जो अॼु बि फैन आहिनि। असांजी दीवार सां दीवार मिलियल हुई परेटावादारनि जी, को पुलिस ज़्यादती कंदी हुई, को मसइलो कंदो हो। MQM खां पहिरीं हू असांजी उर्दू ॻाल्हाईंदड़ माण्हुनि जी मदद कंदा हुया। पोइ जॾहिं MQM जो वजूद थियो तो हिननि जो नारो, मिर्ज़ा पाड़े न वञिजी सिंधी मारी छॾंदा, टंडो आग न वञिजी सिंधी मारी। मूं चयो बाबा को सिंधियुनि वटि ही कमु आहे जेको तव्हां वटि कमु आहे। असांखे या असांजे हेठारे दोस्तनि खे माण्हुनि खे न जाम ख़ान जो दर ॾेखारियो, न पंहिंजो साईं MNA साहब आहे तारिक शाह जामोट, हुनजो पीउ साईं मुंहिंजो मोहसिन अमीर अली शाह जामोट, इंतिहाई दयानतदार शर्जील मेमन साहब, इहे सभु शर्जील मेमन साहब, हिननि जा दर माजरनि खे ॾेखारी नथा। पोइ जॾहिं असीं शमूलियत कईसीं, जाम साहब असांजे लाइ दर खोले छॾियो। जाम साहब ईअं कयो जीअं आऊं तो चवां ख़ुदा जो कसम, असांजे सॻे भाउ ऐं पीउ वांगुरु हू कमु कयो आहे। असांजो ज़िलई शहज़ादा उर्दू ॻाल्हाईंदड़ आहे सगीर कुरैशी साहब, थोरी घणी हू 25-30 सालनि खां जदोजहद करे पियो, पर
शहरी हलकनि में कॾहिं बि को मोट उन्हनि खे न मिली। ठीकु, हुते जब्बार ख़ान MP अलहमदुलिल्लाह जाम साहब ऐं जब्बार ख़ान मिली हिकिड़ी MQM जी सीट खटी। जॾहिं इलेक्शन आयो बल्दियाती, पोइ जाम साहब मूंखे हुकुम ॾिनो, चए यार तूं इलेक्शन लड़। मूं चयो साईं आऊं ऑफिस वर्क नथो करे सघां, आऊं पंहिंजो कारोबारी माण्हू आहियां, पंहिंजो पुटु तव्हांखे थो ॾियां। हिकिड़ो नाज़िम आहे MQM जो, 2 दफ़ा नाज़िम उहे माना MQM जे कुझु माण्हुनि जी शमूलियतूं करायूं ऐं तव्हां उहे यूसियूं खटियूं आहिनि। 5 जी 5 पंज जेके अॻु में न खटियूं, पीपल्स पार्टी अॻु में न खटियूं आहिनि, उहे MQM जूं आहिनि। त इन बुनियाद ते ई हाणे तव्हां चओ पिया त तव्हांखे MNA जी टिकट ॾिनी वञे? न, हिन सां अॻियां पाण हलूं था। टाइम थोरो आहे न मूं वटि, तॾहिं उनजे करे जल्दी जल्दी सुवाल करो। जल्दी तो आऊं सवाल जवाब ॾियां थो। जीअं अदी के दौर में नवाज शाह जी ज़िली नाज़मा रही आहे जी हा, अदी, ठीकु आहे। अदी खे ख़बर आहे मनवाबाद जी सियासत छा आहे। न मूंखे बि ख़बर आहे, मां बि उतां जो तव्हां बि उते जा आहियो, ज़रदारी साहब बि आहियो। तो ही हैदराबाद शहर जी साॻी सियासत हुई। हुन खां पोइ जॾहिं टाउन चेयरमैनी जो इलेक्शन थियो, उन में अल्हम्दुलिल्लाह स्पेशली जाम साहब जी कोशिशूं बि, मुंहिंजी कोशिशुनि तां परेटाबाद टाउन चेयरमैन असीं खटे आयासीं। ऐं अॼु परेटाबाद टाउन चेयरमैन मियां सरफराज़ टाउन चेयरमैन, 2 उर्दू ॻाल्हाईंदड़ आहिनि ऐं सॼो हल्को MNA जो हिन ते बीहे थो। उर्दू ॻाल्हाईंदड़नि जो जेको ठीकु आहे, जेके वठी आया हूंदो तव्हां कैंडिडेट या जेके माण्हू अची विया, आम जेको उर्दू ॻाल्हाईंदड़ आहे जेको कंहिं न कंहिं मामले ते त MQM वटि त हुयो न, पोइ चाहे यरगमाल थियल हो, दहशत में हुयो, पर सॾिबो उनजो हुयो। उन आम माण्हू खे, आम वोटर खे तव्हां पाण ॾे केतिरो मोटिवेट कयो? अल्हम्दुलिल्लाह आम माण्हुनि खे आऊं तो अर्ज़ु कयां, टिकट होल्डर असां वटि सगीर कुरैशी हो, 50 करोड़ उनखे फंड मिलिया। हू 50 करोड़ असीं हिन यूसीएन में इलेक्शन खां पहिरीं ख़र्च करायोसीं। सोलर जी माने लॻायोसीं, गिटियूं ठाराईसीं, नाली ठाराईसीं। इलेक्शन न थियो बल्दिया जो अॻुवाट। आजिज़ धामरा जेको साबिक़ सेनेटर आहे, हू असांजी PS 66 या 67 ते माने 1 अरब रुपए जो कमु करायो आहे। हाणे महाजिर जेका उर्दू ॻाल्हाईंदड़ जेका MQM वारनि, उनजी सोच तब्दील थी आहे, उनजी सोच तब्दील बि थी आहे ऐं उन्हनि खे ही मजबूरी भी ख़त्म थी आहे। ज़ोन ते पहुतो सिचे बाबा यूनिट का फ़ोन करा, सेक्टर का फ़ोन करा, पोइ माण्हू जिस ताईं ऑपरेशन थिएटर में आहे हू मरी वञे। हिते तो आऊं आजिज़ खे चवां तव्हां बंदि कयो, आऊं MS ते फ़ोन कयो। हा, त सिस्टम ॿियो आहे न, हुते ॿियो सिस्टम आहे। ऐं मेयर असांजो अची वियो हैदराबाद जो, पीपल्स पार्टी जो तारीख़ जो पहिरीं मेयर आयो आहे ऐं डिप्टी मेयर असांजो अची वियो आहे। तो ही सभु कोशिशूं ख़ासि तरह चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जी, जेको फिल्टर प्लांट जे इफ़्तिताह में आऊं साईं सां मिलियो। मूं चयो साईं असांखे तव्हां वर्कर करे रखंदा, ऐं हू ई साॻियो कमु कंदुसि। अगरि पार्टी असांखे टिकट ॾींदी तो इंशाअल्लाह ही जिहाद सम्झे। मां हिकिड़ो थोरो दिलचस्प सुवाल कयां थो तव्हां खां। MQM वटि बि रहियो, ज़ाहिर उते भाई सां बि हूंदा राब्ता तव्हांजा, वरी पोइ आहियो तव्हां फंक्शनल लीग में, त जीअं तव्हां चओ पिया पीर साईं सां त तमामु तव्हांजी घणी न्याज़मंदी ऐं वेझड़ाई रही ऐं पीर साईं जी तव्हांजे मथां शफ़क़त रही। वरी तव्हांजी ज़रदारी साहब सां मुलाक़ात थी, त कंपेरिज़न कयो तव्हांखे इन टिनी मां बहितर, सुठो, प्यार ॾींदड़, इज़त ॾींदड़, मोहबत ॾींदड़ कहिड़ो लॻो वधीक? साईं अर्ज़ु आहे, सच ॻाल्हाईंदुसि। हीअं ज़रदारी साहब सां 1 कलाक जी मुलाक़ात आहे। साहब ई महसूसु न करायो को वॾो माण्हू आहे ऐं को वॾी हस्ती आहे। अल्लाह पाक उनखे इज़त ॾिनी आहे पंहिंजी जद्दोजहद ते। मर्द आहे, ॿियण वारो आहे, साथ ॾियण वारो आहे। तो ॿियो जेको दुआन जो हथ हो मुंहिंजे लाइ, वो तो ठीक है, रूहानी तव्हांजो ताल्लुक़ तो ठीक है, वो पगार हो। बाक़ी सियासी हवाले सां असांखे माने 16 साल जो जेको कयो आहे उहो आसिफ ज़रदारी कयो आहे ऐं बिलावल भुट्टो जी मुलाक़ात कई आहे ऐं रईस गुलाम कादर मरी कयो। ही 3 माण्हू असांजा। अच्छा, जेकॾहिं तव्हांखे टिकट मिले थी इन जेको इन ते, उते तव्हां कहिड़ा कम आहिनि जेके करणु चाहींदो? पहिरीं ॻाल्हि त केतिरा श्योर आहियो, तव्हांखे केतिरो आसिरो मिलियो आहे टिकट जो, ऐं जेकॾहिं तव्हांखे उते टिकट मिलियो त तव्हां इहो केतिरा श्योर आहियो त तव्हां सीट कढे ईंदो? MQM खां सीट कढणी आहे तव्हां? सर हाणे ॻाल्हि इहा आहे, MQM को रही कान्हे न सर। ज़रदारी साहब तव्हां चओ था MQM में सीट कढणी आहे। हाणे MQM कहिड़ी MQM का ॻाल्हि कयो? 4 MQM आहिनि।
हाणे अचनि त ख़बर पए हाणे न वरी गॾिजी विया आहिनि सभु गॾिजी विया आहिनि न सर अॼु बि 2 MQM तो मौजूदु आहिनि हिकिड़ी लंडन मौजूदु आहे ॿी पाकिस्तान टी हक़ीक़ी टियों आफ़ाक अहमद हाणे जेको हिननि जी टिकट जी तक़सीमूं थींदी उन में विढ़ंदा न पोइ ख़बर पवंदी कहिड़ी कहिड़ी MQM आहे लियाक़ताबादारी आहे बहादुराबाद वारी आहे नाइन 90 वारी आहे या लांडी वारी आहे या गॾु सही आहे पवंदी हाणे MQM रही कान्हे त मतिलबु तव्हां श्योर आहियो त तव्हां खटे ईंदो अल्हम्दुलिल्लाह असांखे रुगो अल्लाह जी मदद खां पोइ अदी फरियाल टालपुर चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं जाम ख़ान शोरो साहब ऐं रईस गुलाम कादर मरी साहब ऐं आसिफ ज़रदारी साहब बसि सॼी त तव्हां पार्टी जी किरी बाक़ी दवा इंशाअल्लाह आऊं पाण कंदुसि खटे ॾींदो न इंशाअल्लाह अच्छा उते ॿियूं सीटूं बि आहिनि हेठि वारियूं हा रुगो तव्हांखे पंहिंजी सीट न खटणी आहे पोइ हेठि वारियूं सीटूं खटणियूं आहिनि सर 2 सीटूं इंशाअल्लाह अगरि पार्टी डिसीशन कई सुठे माण्हुनि खे टिकटूं ॾिनी अगरि मुंहिंजी को राय वरिती वई न तो पार्टी वटि सीनियर बोर्ड घणा आहिनि तो आऊं इंशाअल्लाह जेको आहे उहो 2 सीट बि असीं खटंदासीं इंशाअल्लाह पंहिंजे करे नथो चवां हाणे कुरैशी शमूलियत था कनि आराई शमूलियत था कनि मलक शमूलियत था कनि काज़ी बिरादरी जो ज़रदारी साहब माजरनि ते एतिरो वॾो थोरो कयो आहे शहीदाबाद बेनज़ीर भुट्टो में उर्दू ॻाल्हाईंदड़ काज़ी रशीद खे मेयर कयो आहे सलाम आहे ज़रदारी साहब खे बिलावल भुट्टो खे डिप्टी मेयर पंजाबी चौधरी बशीर नालो तव्हांखे केरु थो चवे आसिफ ज़रदारी असबियत पसंदि आहे केरु चए थो बिलावल भुट्टो आहे असबियत पसंदि आहे त ॿी पार्टी जी क़यादत वञी लंडन वेही रहंदी हिकिड़ो हाणे आयो आहे आऊं वज़ीर आज़म थींदुमि तुंहिंजी शक्ल आहे वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ख़ूबसूरत आहे तूं सां जवान आहे बहादुर आहे दिलेर आहे हू वज़ीर आज़म थींदो इंशाअल्लाह ठीकु आहे थैंक यू वेरी मच